छो तो ये रिश्तो तव्हां खे मुश्किल सां ॾियनि छो जो हुन जे पुट जो खून करे वेठो आहे। छोरी पंहिंजे भाउ जे कातल सां कॾहिं बि निकाह न कंदी। जे इज्जत सां कोन ॾिनई न ॻाणे खे लेटाए वञसि लेटाए। पोइ इहा अकेली छोरी मूंखे छा कंदी? पोइ देर शाह जी बोतार वाह जो हलण अथसि पर तव्हां तरफ़ त ख्याल ई न अथसि। न अथसि असां तरफ़ ज़रूर ख्याल कंदी। ॾिस ॼाण त असां तरफ़ कीअं थी ॾिसे। पापा पापा छा थियो पुट छा थियो? हरणीअ खे ट्राह ॾेई छॾियो। लाला वाकई हरणी वारी चाल अथसि। अख कातुल विख कातुल संदसि जो अंग अंग कातुल आहे। इन्ही खां अॻु जो मुंहिंजूं रातियुनि जूं निंडूं फिटी वञनि वॾा वॾे खे चई रिश्तो घुरी थो वठांसि। पीअण वक़्तु जाम में बि नज़र ईंदी। लाला इहो जाम नशो न कंदो जेसि ताईं महबूब जे हथनि सां इहो पैमानो पूरो न थिए। जाम नशो न कंदो। बाबा तोखे केतिरो रोकियो हुयमि त मूंसां हेॾे मिलण लाइ न ईंदो कर। पुट पीउ जी दिलि आहे सही नथो सघां। बाबा मूंखे ख़बर पई आहे त तूं खानूअ सां मिलियो हुएं। जी पुट मूं खानू खे तुंहिंजे छॾण लाइ मिंथ कई हुई। छा? इन में एप कहिड़ो आहे पुट? खानू आख़िर तुंहिंजो पुराणो दोस्त आहे बाबा। बाबा हिन वक़्तु मुंहिंजो सभ खां वॾो दुश्मन बि उहो ई आहे। इन खां सुठो हो त तूं मूंखे फाहीअ ते चढ़ण ॾींहां पर उन वटि मुंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरण लाइ न वञी हा। पुट मूंखे पंहिंजे ज़िद खां वधीक तुंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। मां सॼण दुश्मन खे कोन ॾिसंदुसि। जिते बि चारो नज़र आयो ओॾां लड़ी पवंदुसि। न बाबा न अहिड़ी ज़िंदगी मूंखे न घुर्जे जेका तूं मुंहिंजे दुश्मननि खां ख़ैरात में वठी अची मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾे। सरण ॾे भली सॼी ज़िंदगी मूंखे जेल में पर अॼु खां पोइ कॾहिं बि भुलिजी मुंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरण मुंहिंजे दुश्मननि जे दर ते न वञजांइ। न वञजांइ मुंहिंजे दुश्मननि जे दर ते। जेकॾहिं तो अहिड़ो कमु कयो त ॿाहिरि निकिरण खां पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। पंहिंजो पाण खे। को जेकर तुंहिंजी मदद करणु चाहे थो त उन में हर्ज बि कहिड़ो आहे? छा सोचींदा मुंहिंजा दुश्मन त अचर जेल वञण खां पोइ पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजे पीउ खे दुश्मन जे दर ते भॼाईंदो थो वठे? न बाबा न न तूं हिन माहौल खां वाक़ुफ़ ई न आहीं। तुंहिंजे हली वञण जो हू छा मक़सद कढंदा उहा मूंखे ख़बर आहे। इन्हे करे बाबा तूं मुंहिंजी ज़िंदगीअ मथां को बि दाग न लाइजांइ।
को बि दाग न लाहिजांइ। मां शींहं जी ज़िंदगी गुज़ारिया ऐं शींहं जी मरण थो चाहियां। पुट, हिन वक़्तु तूं दुश्मननि जे विच में अची चुको आहीं। तुंहिंजे लाइ जेकॾहिं मां न भॻुसि त ॿियो केरु भॼंदो? बाबा, तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी। खणी जो मां पिंजरे में बंदि आहियां, पोइ बि गिदड़ मुंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदा। अदा वॾे जा लफ़्ज़ शायदि तो विसारे छॾिया आहिनि। चवंदो हो, मीर न मोह नाहे जो गिदड़ खाईंदा शींहं जो शिकार। उन करे बाबा साईं, तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो खुटको न कर। वॾी सवड़ विझी वञी सुम्ही रह। ही जेल जूं सलाखूं घणो वक़्तु मूंखे बंदि करे न सघंदियूं बाबा। जॾहिं बि टोड़े मां पार आयुसि त दुश्मननि लाइ हीअ धरती दोज़ख बणाए छॾींदुसि बाबा, दोज़ख बणाए छॾींदुसि। ऐं मुंहिंजे दुश्मननि खे हिन धरतीअ ते लिकण लाइ का बि जाइ हथ न ईंदी बाबा, का बि जाइ हथ न ईंदी। अहिड़ी का बि जाइ उन्हनि खे हथ न ईंदी जंहिं ते हू अचर जे कहर खां लिकी सघनि। पुट, इहो तूं तॾहिं करे सघंदे जॾहिं तूं हिन क़ैद मां ॿाहिरि ईंदे। पर तुंहिंजा दुश्मन तोखे ॿाहिरि ॾिसणु नथा चाहिनि बाबा। बाबा साईं, मुंहिंजा दुश्मन त मूंखे बि ज़िंदा ॾिसणु नथा चाहिनि, पर उन्हनि जे चाहिण या न चाहिण सां कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो। तॾहिं त मुंहिंजे सुहिणे मुर्शिद चयो आहे, जेकूं रखे साईं मार सके न कोई। उहे मूंखे छा मारींदा जेके पाण हर वक़्तु मौत खां छिड़कंदा रहनि था। बाबा साईं, जेकर अथई रब जी ज़ात मथां एतबार त घर वञी वेही रह। रब जी ज़ात एॾी नाइंसाफ़ी मूंसां न कंदी। मुंहिंजा दुश्मन अञा ज़िंदा हुजनि ऐं मां मौत जो खाज बणिजी वञा? न बाबा साईं, न न। जेसि ताईं मां उन्हनि खे उन्हनि जे अंजाम ताईं नथो पहुचायां, मूंखे कुझु बि कोन थींदो। मूंखे कुझु बि कोन थींदो, छो त मूंखे रब जी ज़ात मथां पूरो भरोसो आहे। ऐं तूं बि उन ज़ात मथां एतबार करे वञी घर में वेही रह। वञ बाबा, ऐं वरी हेॾा न ईंदो कर। गर्दनी गर्दनी ओए, ओ गर्दनी गर्दनी ओए, ओ आयो आयो। ओ बा वञ तकड़ो वञ बचाया, तकड़ो वञ हुजे न को कर भी गिरी न पए घर में। गद में तो करे रागल था तो क्या दे। अम्मा तो भी खणी सॼे ॻोठ खां कर्ज़ खयो आहे। हिकड़नि खे अञा तड़ियो था त वरी ॿिया भॻा बीठा आहिनि। हाणे वीचारो बचायो कर्ज़ लाहे त कंहिंजो कंहिंजो लाहे। वसिया वेरी गुड बंदी तो ना है ना न आइया बस हलिया हलिया का आगे में दी तू भाजी न का हां मड़े मुड़स थई न तडे ही हो बेचारो थियो। मां जालिम थी वई। हमर कर्ज खणी के मां पांजो पेट त कोन भरियो, वो भी तहां के ही खारायो। जेनो न के मुझसे जी पैरी के त पूछी ओ बा मुझे बाहर जा घट में घट सिजा जो मुंह तने सन लियो। पूरो हफ्तो थी वे वास्ते ही काने रिटी आए। तदो थी इते पादी हिसाब बराबर ते पोत जो बिलो थिंदो।
अच्छा मां ही बकरी वठो ऐं असांजे मुर्शिद मां हथ कढो त असां वञी के रोज़गार सां लॻूं। असां मत वञी कढी त ॿार मरी पवंदो। कोन थो मरे मो भोपो कोन थो मरे। अबो अहिड़ी सख़्त सज़ा जेल में बि कान मिलंदी जहिड़ी हिते सज़ा मिली आहे। अधी हाणे असांखे इजाज़त ॾे, ही बकरी रख ऐं असांखे वञण ॾे। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। सॼे कर्ज़ जी त तव्हांखे ख़बर आहे न। 3247 रुपया हिन दोसूअ जा। उन खां पोइ 8-10 कुकड़ियूं हिन पाड़े ओड़े जूं। उहे ॿुधाए चाची हिन बकरी जो मुल्ह घणो लॻाई? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अब हीअ बकरी इहा बस इहा 500-600 कंदी, ॿियो छा कंदी? हल रे खुदा खुदा कर मां खुदा खुदा कर। हीअ बकरी मूं ॿाहिरि ॾेखारी आहे त हिन जा 2500 चया अथनि। असांखे चङो थो वञाई हिन बकरी जा वधि में वधि 800 रुपया। पहिरीं किस्त पूती, बाक़ी 5 किस्तूं बचा। 5 खां 40, 4 खां 48। एॾे तरीक़े सां असांजा तव्हांजे 5000 थियनि था। 200 रुपया तव्हांखे छॾियासीं, बाक़ी असांखे 4800 रुपया जल्दी पहुचाए त कुझु न कयां। कीअं चाची मूं फ़ैसिलो सही कयो न?